ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदा सकरंड में पुलिस हथां सिंध सभा मार्च जे रस्ता रोक दहशत ऐं गिरफ़्तारी ख़िलाफ़ सकरंड शहर सरापा एहतजाज बणिजी वियो। इन हवाले असांखे वधीक रिपोर्ट करे रहियो आहे सकरंड मां सोहेल चांडियो। जी सोहेल। सिविल सोसाइटी के दोस्तन GSN महाज तरफां GSN कौमी महाज तरफां एहतजाज कयो आहे। अॼु हलो त अॼु उन्हनि खां पुछा छा था SHO जो सभा जे पैदल मार्च वटां कल्ह शाम जो चढ़ाई कई आहे। काफ़िले में शरीक मुतासिर नियाणियूं ऐं सिंध जूं मुतासिर नियाणियुनि जे मथां हुन वैशाणु तशदुद कयो आहे ऐं सिंध जो गैरतमंद माण्हू सिंध जी नियाणियुनि गॾे ते लंघे अचण ते जूम बामार अचनि था। ऐं अॼु सिंध पुलिस पंहिंजे उन असुली वारो जेको किरदारु आहे उहो अदा कयो आहे ऐं हिकिड़ो रियासती इदारे बदमस्ती वारो जेको किरदारु कयो आहे। असीं इनाम अब्बासी नजर बालानी आज़ादी पंहिंजे हक़नि लाइ सिंध जूं गैरतमंद नियाणियूं ऐं सिंध जा नौजवान इनाम अब्बासी जेको हाणे में कराची खां ओभारे ताईं पहुता मुख़्तलिफ़ शहरनि मां थींदा पहिरें पंधु जिन जा पैर उघाड़ा ऐं पैर पिथू पिथू थी वञनि उन्हनि नियाणियुनि खे मुंहिंजो सलाम जस लाहिणनि। पर अफ़सोस सां इहो चवणो थो पए जॾहिं ओभारे में पहुता त उतां जो बदमाश SHO बद किरदारु SHO यट SHO जंहिं पंहिंजे वर्दी जो नाजाइज़ इस्तेमालु कंदे उन्हनि हथे ख़ाली नियाणियुनि मथां जेको तशदुद कयो ऐं उन्हनि खे हथनि में हथकड़ियूं हणी थाणे अंदरि बंदि कयो। उन्हनि सभिनी बद किरदारनि जे किरदार ते लानत थो विझा। सिंध सभा ऐं असांजे धरतीअ जूं सूरमियूं पंहिंजे भाइरनि पंहिंजे वरनि ऐं पंहिंजे भेनरुनि समेत जेको निकिता हुआ रावलपिंडी पंहिंजे आज़ादीअ जे लाइ पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करे उन्हनि ते तशदुद करे पंहिंजी दहशतगर्दी ज़ाहिर कई आहे। असां सम्झूं था त इहा जेकी दहशतगर्दी आहे फौरी तौर ते बंदि करे इनाम अब्बासीअ खे आज़ादु करे ऐं जेको सिंध में बेचैनी आहे हिनखे ख़तमु कयो वञे। जेको एहतजाज आहे सॼी सिंध में जारी सारी सिंध मां खंबे गुम कयल सिंध जे बहादुर साथियुनि जे ज़ाहिर करण जे लाइ सिंध सभा जो क़ाफ़िलो इनाम अब्बासी ऐं सिंध जे बहादुर भेनरुनि जो अॻुवाणी जॾहिं कल्ह सॼी सिंध मां थींदो उॿावड़े पहुतो त उते पुलिस सादर कपिड़नि में पहिरियल SHO उॿावड़ो सां गॾिजी औरतुनि जी तज़लील कई ऐं मर्दनि औरतुनि खे गिरफ़्तार करे थाणे जे अंदरि असांजी औरतुनि खे हथकड़ियूं हणी गिरफ़्तार कयो ऐं सिंधी माण्हुनि जे सख़्तु एहतजाज जी मज़ाहमत खां पोइ औरतुनि खे आज़ादु कयो वियो। पर मर्द अञा ताईं असांजा क़ैद आहिनि। असांजो मुतालबो आहे त इनाम अब्बासी समेत समूरनि साथियुनि खे आज़ादु कयो वञे। उघाड़ो जेकी हवा का साजे ईअं न थिए जो तुंहिंजो उघाड़ो लाशो गलियुनि में राजे कुतनि जे अॻियां गिदनि जे अॻियां ॿार ॾाढो ख़राबु थींदे। जीअं त GSN सचनि जे तरफ़ां अॼु असां एहतजाज कयो आहे। सिंध सभा जे हमले ते सिंध सभा जे क़ाफ़िले ते हमिलो कयो आहे उॿावड़ो पुलिस ऐं हाला जी पुलिस। असां उनजे सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कयूं था। इनाम सिंधी गिरफ़्तार कयो आहे उन्हनि जे साथियुनि गिरफ़्तार कयो आहे उन्हनि खे जल्द ई जल्द उन्हनि खे आज़ादु कयो वञे। जी सूरत में असां एहतजाज जो दाइरो वधायो। तव्हांजे एहतजाज जो चंद्र माण्हुनि खे गाॾियूं ॿुधियूं हुननि जो इहो मौक़ो हो त हीउ जेको सिंध सभा जो क़ाफ़िलो पुरअमन क़ाफ़िलो हुननि पंहिंजे बचनि जी आज़ादीअ लाइ हुननि भाइरनि जी आज़ादीअ लाइ उहो रात मार्च कयो आहे। जेको इस्लामाबाद में विया पिए जिते उॿाड़ो जी पुलिस जी बदमाशी करे हुननि खे उते रोकियो पियो। हिननि वधीक इहो बि चयो त पुलिस जी बदमाशी अगरि इहा रहंदी त सुभाणे असांजो जेको दाइरो एहतजाज जो दाइरो आहे उहो वसी कंदासीं। कैमरामैन असगर जवान सां गॾु सोहेल चालियो STL न्यूज़।